पाकिस्तान में अमरीकी मिशन जे नायब सरबराह तरफा कराची जो अहम दौरो करे सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं बोर मुतासिर खानदाननि सां मुलाक़ातूं करे बोर जी तबाही जे अज़ाले ऐं सहायता लाइ भरपूर मदद जी ख़ातिरी कराई। पाकिस्तान में कायम अमरीकी मिशन जे नायब सरबराह DCM एंड्रू शोफर बिन्ही मुल्कनि विच में मुआशी भाईवारी ऐं लॻापनि खे हथी ॾियण जे सिलसिले में 18 खां 20 सेप्टेम्बर ताईं कराची जो दौरो कयो। दौरे दौरान एंड्रू शोफर सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह हुकूमती अमलदारनि कारोबारी शख्सियतनि ज़रई शोबे जे सरबराहनि ऐं मीडिया जे नुमाइंदनि सां मुलाक़ातूं कयूं जॾहिं त हुन ॿारनि लाइ कोरोना खां बचाव जी वैक्सीनेशन मुहिम जो इफ़्तिताह करण समेत सिंध पुलिस स्पेशल सिक्योरिटी यूनिट जो दौरो कयो। DCM एंड्रू शोफर सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुलाक़ात दौरान सूबे में तारीख़ी बरसातनि ऐं बोर जी तबाही तोड़े बोर मुतासिर इलाइक़नि में जारी इमदादी सरगर्मियुनि बाबति ॻाल्हि ॿोल कई। अमरीकी मिशन जे नायब सरबराह एंड्रू शोफर कराची जे इलाइक़े सचल ॻोठ में कायम कैंप जे दौरे दौरान बोर मुतासिरनि सां मुलाक़ात कई जंहिं दौरान मुतासिरीन बोर जी तबाही ऐं नुक़सान बाबति आगाह कंदे पंहिंजा ॾुख ऐं सूर वंडिया। एंड्रू शोफर तारीख़ी बोर जे नतीजे में आयल तबाही ते अफ़सोस ऐं औरतुनि तोड़े ॿारनि सूधो बेघर थियल खानदाननि सां हमदर्दी जो इज़हार कंदे चयो त सिंध में बोर जूं तबाहकारियूं ॾिसी तमामु घणो ॾुख पहुतो आहे। अमरीका बोर मुतासिरनि खे अकेलो ऐं बेयारो मददगार न छॾींदो। ॾुखे वक़्त में पाकिस्तान सां हर क़िस्म जो सहकार जारी रखियो वेंदो। एंड्रू शोफर पंहिंजे कराची जे दौरे दौरान सिंध जी सिहत वारी वज़ीर डॉक्टर अशराफ फज़ल पेचूहो सां गॾिजी सूबे में लखें ॿारनि खे कोरोना खां बचाव जी वैक्सीन ॾियण वारी मुहिम जो इफ़्तिताह पिणु कयो। अमरीका तरफ़ां पाकिस्तानी अवाम लाइ कोरोना खां बचाव जी वैक्सीन लाइ 7 करोड़ 80 लख डोज़ इमदाद जी मद में मुहैया कया विया आहिनि। हिन मुहिम दौरान सिंध सरकार तरफ़ां 8 ज़िलनि में 5 खां 11 सालनि जे 25 लख ॿारनि खे फाइज़र वैक्सीन जा मुकमल डोज़ ॾिना वेंदा। एंड्रू शोफर अमरीकी बिज़नेस काउंसिल में मुलाक़ात दौरान पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त अमरीका ऐं पाकिस्तान अवाम लाइ मुआशी तरक़ी हिक जहिड़नि मौक़नि ऐं वसी बुनियादनि ते सहूलियतूं ॾियण जे हवाले सां कीअं गॾिजी कमु करे सघनि था। अमरीकी कंपनियुनि तरफ़ां कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोग्राम तहत पाकिस्तानियुनि खे ग़िज़ा तालीम ऐं मुआशी तरक़ी मुहैया करण ते DCM एंड्रू शोफर तरफ़ां ख़ुशी जो इज़हार कयो वियो। कराची में सिंध पुलिस स्पेशल सिक्योरिटी यूनिट जे दौरे जे मौक़े ते एंड्रू शोफर डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस डॉक्टर मक़सूद अहमद सां मुलाक़ात कई जंहिं दौरान हुन अमरीका तरफ़ां SSU जे अहलकारनि जी पेशेवरानी सलाहियतुनि में बहितरी लाइ जदीद हथियारनि जा सिम्युलेटर्स मुहैया करण ते ख़ुशी जो इज़हार कयो। उनखां सवाइ एंड्रू शोफर कराची जे IBA में कायम सेंटर फॉर एक्सलेंस इन जर्नलिज्म जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर अंबर शमसी सां मुलाक़ात करे अमरीकी सरकार तरफ़ां पाकिस्तान में सहाफ़ियुनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ ऐं मीडिया जी आज़ादी जे हवाले सां सहकार जारी रखण जी ख़ातिरी कराई। DCM एंड्रू शोफर सिंध एक्सप्लोरेशन एंड एडवेंचर सोसाइटी सीज़ जे नुमाइंदनि सां गॾु फेयर हॉल कराची जे दौरे दौरान तारीख़ी इमारत जे शानदार फन जो मुआइनो कयो।